ॿिए पासे मूंखे ॿुधाईंदा हलूं शहबाज़ हुकूमत बि महांगाई ते कंट्रोल करण में नाकाम थी वई आहे। पेट्रोल जे अघनि में गाठिटोड़ महांगाई सबबि साङड़ जा शहरी बि परेशानियुनि जो शिकार थी विया आहिनि। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे एडी कुंबर GAD। वफ़ाक़ी हुकूमत पारां इमरान ख़ान जी हुकूमत ख़त्म थियण खां पोइ जेको आहे सो ॿिनि मरहलनि में 30 रुपया तेल वधियो आहे। हींअर तेल जी जेका क़ीमत आहे गुज़िरियल राति जेको आहे सो हिन वफ़ाक़ी हुकूमत 30 रुपया तेल चाढ़ियो आहे। उनखां पोइ 209 रुपया जेको आहे सो तेल जो अघु थियो आहे। मगर 209 रुपया त गवर्नमेंट ऐलान कयो आहे। पेट्रोल पंप वारनि जेको आहे सो 2 खां 3 रुपया ॿियो वधायो आहे। किथे 212 रुपया आहे, किथे 211 रुपया आहे। ग़रीब माण्हू जेके आहिनि सो ॾाढा परेशान आहिनि। चिंची रक्षा जेके मज़दूरी कंदा आहिनि उहे माण्हू सख़्तु परेशान आहिनि। उन हवाले सां जेके माण्हू पेट्रोल हासिलु करणु अचनि पिया उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू हिन महांगाई खे कीअं मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुकूमत आई आहे अचण सां ई जेको पेट्रोल जो बम ग़रीब आवाम ते छिलायो 60 रुपयो हिकु हफ़्ते अंदरि महांगो थियण सां ग़रीब आवाम जी चेल चिॿी थी आहे। ग़रीब माण्हू हिकु त महांगाई जो तूफ़ान अची वियो आहे। गेहू जेको 300-400 रुपया किलो मिलंदो हुओ हींअर 800 रुपया मिले पियो। अटो 4000 रुपया किरायो। जेकॾहिं 2 ॾींहंनि में हीअ पंहिंजो अघु वापसि न वरिता विया त असीं रोडनि ते निकिरंदासीं। हाणे हिन आवाम में का बि गुंजाइश न रही आहे इन तूफ़ान खे मुंहुं ॾियण लाइ। माण्हू आहियूं हिते गौर कंदा आहियूं बाराड़ी में, पर हिते तेल जी रेट हींअर 209 रुपया आहे, पर हिते 212 रुपया बि मिले पियो। माना 3 रुपया महांगो अञा मिले पियो। असांजो गुज़ारो करण बि ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। लॻे थो हाणे असांखे घर वेहणो पवंदो। बसि यार असां एतिरा चऊं था त तेल महांगो पियो थिए ॾींहं हाणे असांखे गाॾियूं खपाइणा पवंदा, घोड़ा वठणा पवंदा या ऊठ वठणा पवंदा। जीअं त थर जा माण्हू वीचारा अॻे उठनि ऐं घोड़नि ते चढ़ंदा हुआ, हाणे असांखे ईअं करिणो पवंदो। ॿियो छा कयूं? गवर्नमेंट बिल्कुलु तेल जो रेट सफ़ा अवर करे चाढ़े छॾियो आहे। असां ग़रीबनि जे हिकु त बेरोज़गारी आहे, ॿियो एतिरा किराया न आहिनि। घर हलाइण ॾाढो परेशान थी विया ऐं हलिया घर हलाइण ॾाढो मुश्किल। तेल ॾाढो महांगो छो त ग़रीब माण्हू 200-150 कमाइणा आहे। अटो सामिरो किथां वठूं, खंड चांहि किथां वठूं, भाॼी किथां वठूं। 220 रुपया तेल अची वियो आहे। असां ग़रीब माण्हू कहिड़े पासे वञूं? छाजी कयूं भला ॿुधायो यार। अॻे ई कोन हितां वञूं था कंडियारी तेल 250 अॻे सड़ंदो हाणे 300 जो सड़े थो। हिकिड़े ॾींहं में राति जो 30 रुपया चाढ़ियो अथनि। महांगाई जी मारियल आवाम जा वीचार तव्हां ॿुधायो। हुनजो चवणु आहे त गुज़िरियल जेको दौरु इमरान ख़ान जो असां इहो चाहियो पिए त जमहूरी दौरु ईंदो, जमहूरियत जा जेके दावेदार आहिनि उन्हनि जी हुकूमत ईंदी ऐं असां आवाम खे जेको आहे सो रिलीफ मिलंदो महांगाई जे हवाले सां। मगर जेका शहबाज़ शरीफ़ जी गॾियल हुकूमत आई आहे उन महांगाई ते कंट्रोल करण बजाए रोज़मर्रे जे हिसाब सां आवाम मथां महांगाई जा बम किराया वञनि था। उन करे असीं सख़्तु परेशान आहियूं। पेट्रोल जे अघु वधण सां आम वापे जी शयुनि जा अघु बि वधनि था। उन करे ग़रीब आवाम जो जेको जीअण आहे उहो ॾाढो ॾुखियो थी पियो आहे।